असां दुकान ते पुॼी विया आहियूं। फाइनली मां हाणे बेड तो चूज़ कयां। अस्सलामुअलैकुम दोस्तों, तस्नीम जिंदगी में तव्हांखे बेड वारा वेलकम। अॼु मां वठण थो वञां बेड। हली ॾिसूं था कहिड़ा कहिड़ा बेडूं मज़े जा पिया आहिनि, उहे मां तव्हांखे ॾेखारींदमि ऐं शहर जो सैर बि कराईंदमि। हीअ आहे मूंसां गॾु उज़ैर भाई, मुंहिंजो कज़न आहे। हाणे हलूं था बेड वठण। हीअ आहे असांजो शहर, त मां पंहिंजे शहर जी तव्हांखे विज़िट कराईंदमि। दुकान ते पुॼी विया आहियूं। हीअ आहे दुकान। हीअ आहे चाचू बेटन वारो, हे ॾिसो। फाइनली मां हाणे बेड तो चूज़ कयां। जहिड़ी वणी मां उहा वठंदमि। चाचू वटि बेडूं सही न हुया, भॻल हुया। असां हाणे वञूं था ॿी शॉप ते। हली ॾिसूं था उन खां कहिड़ा कहिड़ा बेडूं पिया आहिनि। असां हाणे वञूं था ॿी शॉप ते। हली ॾिसूं था काथे आहे उहा शॉप। शॉप ते अची विया आहियूं, उन वटि बेड सुठा न हुया। हाणे असां वञूं था इन शॉप ते, ॾिसूं इन सां कहिड़ा कहिड़ा बेडूं पिया आहिनि। अस्सलाम चाचू। बेड ॾेखारियो। बेड कढियो तो ॾिसूं था हाणे कहिड़ी हूंदसि, उहो मां तव्हांखे कमेंट में ॿुधाईंदसि। अगर तव्हांखे भी बेडूं वठणा हुजनि त हेॾे अची वञो। ही बेंटू था। ये भी बेड दिखा दिया चाचू। ये भी बेड दिखा दिया चाचू, ये भी प्या तो। हाणे मां ही बेड चूज़ कई आहे। ये ॾिसो, ये ॾिसो, ये भी पिया आहिनि। मूंखे वणे थी हे। हाणे मां बेड भी वठी चुका आहियां, बाल भी वठी चुका आहियां। हाणे मां वञा थो घर जी साइड। बाकी हलूं घर। हाँ, मूंखे यादि आयो, मां वठंदोमांसि परफ्यूम, त पप्पा मूंखे कॉल कई त परफ्यूम भी वठी अचिजो। ही आहे परफ्यूम वारी शॉप। परफ्यूम ॾेखारियो। मां बेड वठी घर पुॼी चुको आहियां। उम्मीद आहे त मुंहिंजी बेड तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं मुंहिंजो व्लॉग बि तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त मुंहिंजे चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब करे छॾिजो ऐं पंहिंजो ख़्यालु रखे छॾिजो।